ऐसी उलझी नजर उनसे हटती ही नहीं, दांत से रेशमी डोर कटती ही नहीं। उम्र कब से बरस के सफेद हो गई, काली बदरी जवानी की छटती नहीं। ऐसी उलझी नजर उनसे हटती ही नहीं, रात से रेशमी डोर कटती ही नहीं। उम्र कब से बरस के सफेद हो गई, काली बदरी जवानी की छटती नहीं। किसको पता था पहलू में रहता दिल ऐसा हाजी भी होगा। किसको पता था पहलू में रहता दिल ऐसा हाजी भी होगा। हम तो हमेशा समझते थे कोई हम जैसा पाजी भी होगा। हाँ ये जोर करे काहे शोर करे, बेवजह बातों पे आहे गौर करे। दिल सा कोई खिलौना नहीं, कोई तो रोके कोई तो टोके, डर लगता है हमको जीने में जी। दिल तो बच्चा है जी, थोड़ा कच्चा है जी। दिल तो बच्चा है जी, थोड़ा कच्चा है जी। ला 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 ला। ज़बरदस्त। हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? आई होप त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रियो हूंदो। ऐं कल्ह असां जेको आहे लाइव न कयो हुयो, उनजो कुझु रीज़न हुयो, उनजे करे जेको आहे फैमिली में थोरी सी एमरजेंसी थी वई हुई, पर अल्हम्दुलिल्लाह हाणे सभु कुझु ठीकु आहे, ख़ैर ख़ैरियत सां आहिनि सभु। त उनजे करे बसि कल्ह न अची सघियासीं। अॼु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं इंशाअल्लाह सुठी सुठी कचेरी कंदासीं। ऐं जेका असांजी गेस्ट आहिनि उन्हनि सां बि खोड़ सारी कचेरी कंदासीं, उन्हनि खां गाना बि ॿुधंदासीं। सिंगर आहिनि ऐं यंग टैलेंट आहे माशाअल्लाह सां। अॼुकल्ह जूं अदड़ियूं जेके बि आहिनि, असांजी भेनरूं जेके बि आहिनि, माशाअल्लाह ॾाढियूं टैलेंटेड आहिनि। इनफैक्ट रुॻो छोकिरियूं न, छोकिरा बि काफ़ी टैलेंटेड आहिनि। पर घणो करे जेको हींअर नओं टैलेंट छोकिरियुनि में जेको अची रहियो आहे, उहो तमामु सुठो टैलेंट अची रहियो आहे। ऐं मां ॾिसी करे उन्हनि खे मतिलबु एप्रिशिएट कंदी आहियां, ख़ुशी थींदी आहे त ख़ासि करे छोकिरियूं अॻिते वधनि थियूं। ऐं सुठी ॻाल्हि आहे उन्हनि खे उनजी फैमिली जी सपोर्ट आहे
जंहिंजे करे अॻिते वधनि थियूं ऐं अचनि थियूं स्क्रीन ते बि सुठी ॻाल्हि आहे त शोभी भाई भी हिते मौजूदु आहिनि शोभी भाई सां बि ॻाल्हाईंदासीं अस्सलाम वालेकुम कैसे हैं आप अस्सलाम वालेकुम किरण और दिल तो बच्चा है बिल्कुल क्योंकि है। मैं रास्ते में आ रहा था तो वो आपने देखा होगा वो शक्कर से बनाते हैं वो बाल भी और कैंडी मीठी कैंडी कैंडी वो जो कलरफुल होती है वो मेरा इतना दिल चाह रहा था मेरे लिए भी ले आते मगर अब मेरी एज ऐसी हो गई है मेरा हुलिया कोई ऐसा है। नहीं लेकिन एक चीज है कि वो कुछ ऐसी चीजें होती हैं जो आज तक आपको अच्छी तो लगती मुझे वो अपना स्कूल टाइम याद आ गया खड़े में बैग लटका हुआ है वो बना रहे हैं जी बुढ़िया के बाल दे दो और वो कैंडी दे दो। यहाँ पे एक क्लिफ्टन पे शॉपिंग मॉल है बहुत पुराना मुझे अच्छी तरह से याद है जब हम लोग छोटे होते थे अब्बा के साथ जाते थे शॉपिंग वॉपिंग के लिए तो वहाँ पे चाट वाला भी खड़ा हुआ होता था ये उज़मा आगाज़ के साथ ही है बिल्कुल सही है, बिल्कुल सही। तो वहाँ पे कैंडी फ्लॉस भी बनाता था पॉपकॉर्न भी बनाता था और जब भी हम लोग जाते थे हम सब बहन भाई कैंडी फ्लॉस जब तक हम लोग ना खाए ना अच्छा मुझे उसमें पूरा बड़ी डांट दिन नहीं पड़ती गुजरता थी, था हमारा क्योंकि मैं छोटा था ना मैं बड़े उसके साथ शरारतें करता था कैंडी फ्लोर के हाँ, साथ मैं उसको जाहिर है। खींच रहा हूँ उसको ना, हाँ, तो बाबा बड़े नाराज होते थे ये क्या बदतमीजी है तो मैं तो ये इसी तरह खाते हैं इसको जो है ना। बहुत मजा आता है भाई ऐसी चीजें खाते हुए और ये बचपन की हाँ याद जी, ताजा याद कर ताज़ा देता करते है हैं। और बहुत सारी चीजें होती थी वो एक छोटे छोटे वो केक रस्क नहीं आते थे छोटे से बिल्कुल, बिल्कुल वो अब आज भी मतलब कभी कभी कहीं कहीं वो चीजें नजर आती हैं वरना नहीं आती हैं आजकल वो चीजें नजर बहुत मजा आता है वो मिचेस वो हाँ उसी तरह से ही उस होता है टाइप के, हाँ और बताइए क्या हो रहा है कैसा दिन गुजरा आपका बहुत ज़बरदस्त शुक्र अल्हम्दुलिल्लाह और इसमें कोई शक नहीं सबकी दुआएं मेरे साथ तो जो मैं यहाँ हूँ पहले भी कह चुका हूँ सही। क्योंकि जो मेरी कंडीशन है अगर मैं उसे देखूँ तो अल्लाह का बहुत शुक्र अदा करना माशाल्लाह तो अभी आप ठीक हैं तबीयत माशाल्लाह से चाहिए। बिल्कुल ठीक ही हूँ एज यूजुअल। माशाल्लाह ये। तो दवाइयाँ टाइम पर लें बहुत ख्याल रखें मीठे से परहेज करें और वही कमजोरी है देखना वही कमजोरी है मुझे लगता है कि आप मीठा बहुत हाँ खाते हैं न वाकई या मिठाण इलाही माण्हुनि जो जेको आहे शौक़ु हूंदो आहे खाइण पर उहो असांजो वॾे में वॾो दुश्मन बि हूंदो आहे हींअर असांखे ख़बर न पवंदी हींअर छा एज हूंदी शोभी भाई जी अञा नंढड़ा आहिनि अञा एॾा वॾा न आहिनि थिया पर हिन ई एज में जेको आहे इहे प्रॉब्लम्स अॻिते त अञा मतिलबु चवंदी आहियां मां लॉन्ग वे टू गो त पोइ त अञा वधीक प्रॉब्लम्स थींदा आहिनि त असां सां गॾु जेको आहे कॉल बि आहे प्रोग्राम जी फर्स्ट कॉल आहे मुज़फ़र भाउ आहिनि असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अजी खुश आयो हेलो हेलो अजी आवाज़ अचे थो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो भाउ ठीकु आहियो अजी जी हेलो मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे भाउ तव्हां ॿीहर असांखे कॉल करे सघो था त ईअं ई नंढपण जी ॻाल्हि तां ॻाल्हि निकिती आहे त मां क्यों ना यही टॉपिक रखा जाए हाँ, आज बिल्कुल। क्या कहते हैं आप क्योंकि मैं समझता हूँ कि अभी जो भी हैं हर आदमी अपने बचपन में शरारत ज़रूर करता है जाहिर है तो बेहतरीन टॉपिक है अगर रखा जाए तो मज़ा बचपन आएगा। में बहुत सारी चीज़ें थी जो हम लोग खाते थे और गोलगप्पे तो खैर ऐसी चीज़ है कि अब अभी भी आप खाते हो लड़प्पन में भी खाते हो बिल्कुल, बुढ़ापे में भी बिल्कुल, खाते हो बचपन में भी खाते हो वो एक बहुत सारी चीज़ें होती हैं यार आप लोग कॉल करके बताइए कि बचपन में कौन सी केड़ी एड़ी शेक मैं उर्दू में ही शुरू हो गई केड़ी एड़ी शइ आहे जेका तव्हां खाईंदा हुआ शौक़ सां ऐं इलाही यादूं हूंदियूं आहिनि ऐं कहिड़ी शइ खाइण ते मना कंदा हुआ तव्हांखे घर वारा या कंहिं शइ ते तव्हां ज़िद कंदा हुआ तव्हांखे न वठी ॾींदा हुआ घर वारा चवंदा हुआ त न तव्हांजी सिहत लाइ सही न आहे पर ॿारु चवंदो आहे न इहा ई खपे जीअं अॼुकल्ह असां ॿारनि खे मना कंदा आहियूं इहे जेके ड्रिंक्स अची वियूं आहिनि एनर्जी ड्रिंक्स अची वियूं आहिनि छो जो उन्हनि जे लाइ इहा नवाण आहे हिकिड़ी असांजे दौर में त इन टाइप जी शयूं न हूंदियूं हुयूं पर अॼुकल्ह जे ॿारनि जे लाइ जेके शयूं आहिनि एनर्जी ड्रिंक्स थी वियूं फूड कलर वारी कैंडीज़ थी वियूं फूड कलर वारी चिप्स थी वई या खोड़ सारी शयूं थी वियूं जंहिंमें आर्टिफिशियल जेके प्रिजर्वेटिव्स हूंदा आहिनि उहे ॿारनि खे असां मना कंदा आहियूं अॼुकल्ह त न खाओ ऐं खोड़ चॉकलेट्स बि अहिड़ा अची विया आहिनि जेके को फ़ाइदो कोन्हे ॾंद ज़रूरु ख़राबु थींदा पर तव्हांजी सिहत बि ख़राबु थींदी त इन्हनि शयुनि खां ॿारनि खे रोकींदा आहियूं स्पेशली तव्हांजी ड्रिंक्स थी वियूं सॉफ्ट ड्रिंक्स जेके आहिनि उहे त ॾाढियूं ख़राबु आहिनि उन में त मां चवां थी त ॿार जी सिहत ई ख़राबु थिए थी टीनेजर्स बि
तमामु घणो एनर्जी ड्रिंक ते वञी रहिया आहिनि। भई छो एनर्जी ड्रिंक सिर्फ़ु तव्हांजी सिहत ख़राबु करे सघे थी, उनखे जेको आहे पीअण सां तव्हांखे को फ़ाइदो कोन्हे को, या तव्हांजी का सिहत सुठी कोन थी थिए। इहा तमामु ग़लति शइ आहे। उन सां अॻिते हली करे जेको आहे शुगर बि थिए थी, हाई ब्लड प्रेशर बि थिए थो। माण्हू चवंदा आहिनि त न असां एनर्जी ड्रिंक पीअंदासीं त असां जेको आहे रिलैक्स थी वेंदासीं, स्ट्रेस ख़तमु थी वेंदो। ईअं नाहे हूंदो। खोड़ माण्हुनि जो परसेप्शन ग़लति हूंदो आहे। एनर्जी ड्रिंक सां कोई फ़ाइदो नाहे हूंदो। त बिल्कुलु तव्हां असांखे कॉल्स करे ॿुधायो त नंढे हूंदे तव्हां कहिड़ियूं शयूं खाईंदा हुआ। वैसे शोभी भाई टॉपिक आपने बड़ा अच्छा दे दिया, वाकई दिल तो बच्चा है, आज भी बच्चा है। त बिल्कुलु तव्हां ॿुधायो कहिड़ियूं शयुनि ते तव्हां ज़िद कंदा हुआ नंढे हूंदे, छा खाईंदा हुआ, ऐं हाणे जेका तव्हांजी माशाल्लाह सां औलाद आहे, तव्हांजा ॿार आहिनि, हिन वक़्तु उहे कहिड़ी शइ ते ज़िद कनि था या तव्हां उन्हनि खे मना था कयो इहे न खाओ, त उन जे बारे में बि ॿुधायो। हूअं त अॼुकल्ह माण्हू मां ॾिठो आहे त घरनि में ई ॿारनि खे एतिरियूं शयूं माशाल्लाह सां ठाहे ॾींदियूं आहिनि त ॿार घटि ज़िद कंदा आहिनि ॿाहिरियुनि शयुनि ते। छो त जेके अॼुकल्ह हालात आहिनि त ॿाहिरियूं शयूं हूअं ई बि अवॉइड कजनि त सुठो आहे। ऐं ॿी सुठी शइ इहा आहे त सभु कुझु ओपन थी चुको आहे, ऐं मार्केट्स छा, पार्क्स छा, स्कूल्स, एवरीथिंग इज़ ओपन नाउ। पर सिर्फ़ु इहा शइ सम्झ में कोन थी अचे त सिनेमाज़ अञा ताईं छो बंदि आहिनि। अञा ताईं सिनेमाज़ ओपन न आहिनि थिया। मूवीज़ पाकिस्तानी अची रहियूं आहिनि, उहे लॻण बि वारियूं आहिनि। प्रोमोज़ असां पेजिस ते ॾिसंदा आहियूं, स्क्रीन्स ते ॾिसंदा आहियूं, वेट था कयूं त सिनेमा कॾहिं खुलंदा। कल्ह मां हिकिड़ी जाइ ते वियमि त उते सुठी शइ इहा लॻी त विदाउट वैक्सीनेशन कार्ड तव्हांखे अंदरि न पिया छॾनि। त मतिलबु सख़्ती थियणु शुरू थी वई आहे। मास्क त पाइनि था, पर इहा सख़्ती बि सुठो थियो हाणे शुरू थी आहे त अगरि तव्हां वटि वैक्सीनेशन कार्ड आहे नादरा जो त तव्हां अंदरि वञी सघो था, अदरवाइज़ तव्हां नथा वञी सघो। त इहा सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ी इम्प्लीमेंट थिए थी हाणे। असां सां गॾु कॉल बि आहिनि, मज़र बलोच भाउ आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, कितनी प्यारी आंखें, आंखों से छलकता प्यार। वाह वाह वाह। कुदरत ने बनाया होगा फुर्सत में तुझे मेरी बहन। ज़बरदस्त ज़बरदस्त। कहिड़ा हाल आहिनि भाउ तव्हांजा, ठीकु आहियो? आज तो ख़ुशि आहियो, गानो पसंदि अची वियो? ज़बरदस्त ज़बरदस्त भाउ, इहो त कंहिं ज़माने में ॾाढो फेवरेट सॉन्ग हूंदो हुयो। अच्छा जी 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 जी। इहो गानो तव्हांखे, अदी शादिया खे ऐं शोभी भाई खे मां डेडिकेट थो कयां। अरे ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू भाउ, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। वाकई ये भी बचपन की याद थी शोभी भाई। इहो गानो बि बचपन जी यादि ॾियारे छॾी हिन गाने बि। छो त जीअं मूवीज़ जी ॻाल्हि मां कयां पई त इहे बि कुझु गाना अहिड़ा हुआ, चाहे उहे इंडियन हुजनि पाकिस्तानी हुजनि, शौक़ु त हर गाने खे ॿुधण जो ई हूंदो आहे इंसान जो। त कुझु गाना अहिड़ा हूंदा आहिनि जेके अॼु बि तव्हांजे ज़हननि ते तारी आहिनि, त उन्हनि मां दैट वॉज़ द वन ऑफ सॉन्ग त जेको अॼु बि ज़हन में हुयो। पर भाउ तव्हां एंड में जेको जेको घुमायो आहे न गानो, कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार के मेरी बहना करे छॾियो, इहो तव्हां ज़बरदस्त घुमायो आहे हिते। बहरहाल कॉल्स कयो जल्दी जल्दी सां, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो हूंदो, ऐं तव्हां असांखे ॿुधाए सघो था, पंहिंजी नंढपण जी का ॻाल्हि ॿुधाए सघो था, नंढपण सां रिलेटेड कहिड़ी बि तव्हांजी शरारत हुजे तव्हां पंहिंजी ॿुधायो। ऐं तव्हांजा ॿार जेके आहिनि अॼुकल्ह, उहे कहिड़ी शरारतूं कनि था, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते ज़िद कनि था, ऐं कहिड़ी शइ खां तव्हां जेकॾहिं उन्हनि खे मना कयो था तॾहिं बि उहे ज़िद करे चवनि था त असांखे हीअ खपे, त उहा कहिड़ी अहिड़ी शइ आहे जेका ॿार खाइनि था। असां सां गॾु ॿी बि कॉल आहे, अलीगुल भट्टी भाउ आहिनि सदर कराची मां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुंहिंजी भेण। पहिरियों त तव्हांखे चवंदुमि अलाह ताला तव्हांजे पंचनि जो सभु सही सलामत रखे, तव्हां शोभी खे माशाल्लाह। पोइ अलाए मूंचूं नज़रूं अहिड़ियूं मूंखे भाउ ऐं भेण, तव्हां रोज़ त रोज़ सुठा ऐं प्यारा रखो था। अरे थैंक यू अदा। ईअं ई हथ मुस्तो रखे मुंहिंजी दुआ आहे। आमीन 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 अदा। अदी शोभी खे मां हिकु त मूंखे त बचपन में सिर्फ़ु लाई यादि आहे, ॿियो कुझु यादि न आहे। लाई क्या बात है, क्या बात है, वाह वाह। जेका लाई असां वॾा वॾा चई आहे न, जो चक मिलंदो किरण बाबा 4 आने में माना वॾो चक मिलंदो, असां माना 2 किलोमीटर खण असां परे शहर हूंदो त वठंदा, घर ताईं
खाई कोन सघंदा। ओ अच्छा, लाई भी मैंने बहुत खाई है। पर उस वक्त हमें बड़ी लाई मिलती थी, हाँ। अब ज्यादा पैसों की भी इतनी सी मिलती है। बचपनो है ना थी। बिल्कुल है। आई गुड़ मां हींअर मां के शुगर जेका आहे अॼु मां कोन्हे ॿुधायो त मुंहिंजी लंडर्स लॻंदा आहिनि माना जेके टे टाइम मां हणंदो आहियां शुगर कढो पोइ गुड़ मुंहिंजे साम्हूं ईंदो आहे किरण ऐं भुलिजी ईंदो आहे मूंखे शुगर आहे पर आउं खाई छॾींदो आहियां। हाँ पोइ तुंहिंजी भाभी छा कंदी आहे लिकाए मूंखां परे परे किथे रखंदी हिनखे ख़बर न पए गुड़ जी या किथे ॾिस तारी बंदि चढ़ियो पियो आहे उन्हनि खे न ॿुधाईंदो मूंखे शुगर आहे एतिरो खाई सभु खाई ईंदो आहे। पर अदा ख्याल कंदा कयो, ॾिसो यो नुक़सान भी त आहे न। वाकई ज़िंदगी भत्तो या कुझु लाई वग़ैरह अहिड़ियूं शयूं न पोइ कोन थी यादि रहे खाइण खां पोइ कुझु। सही, तव्हां बि छो बि भई वरी ॻाल्हियूं था कयो। मुंहिंजी न करणी आहे ॾाढी कोशिशि कंदो आहियां अगरि मुंहिंजी घरवारी मूंसां गॾु न हुजे त तव्हांजो भाउ हर शइ खाई छॾे। सही 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 सही, न भाउ ख्याल कंदा कयो। ऐं जेको आहे सो अतो चए पियो हींअर तव्हां अहिड़ो को राग बाग मुंहिंजो मुंहुं ज़िंदगी में कोन शाइरी मुंहुं जी हूंदी आहे राग मुंहुं जा हूंदा आहिनि। सही। तो अॼु इहो मुंहिंजो भाणजो आयो आहे ॻोठो जेको आहे अमजद अली सकलेन अली जेको आहे तव्हांजो प्रोग्राम ॾिसनि पिया जेको आहे मुंहिंजी भेण वॾी जेका आहे हुनजे लाइ दुआ कजो अॼु हुनजी तबियत ॾाढी ख़राबु आहे उहा। अल्लाह ख़ैर कंदो अदा, अल्लाह साईं तव्हांखे सेहत वारी ज़िंदगी ॾींदो। जेको अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। आमीन आमीन। ऐं अधी जेका गुलकार ईंदी हुनखे चइजो को रुॻो सुख जा न सभु सुख ई सुख जा कलाम। हाय वरी दिलि जी ॻाल्हि कई अथव। ऐं अभी किरण ॿियो हिकिड़ी सुभाणे जेको आहे न जी इहो रखिजो जेको बि कालर ॻाल्हि करे उहो पचाइण में छा सुठो पचाईंदो आहे। ऐं आऊं तव्हांखे ॿुधाए छॾियां मां सभु को दाल बहितरीन पचाईंदो आहियां चणनि जी। ठीकु आहे, बिल्कुलु सुठो टॉपिक आयो बि। इहो जेको आहे ख़बर पए न केरु केतिरी कुकिंग ॼाणे थो। सही, तव्हां इहो टॉपिक जेको आहे असां रखंदासीं इंशाअल्लाह, जल्दी रखंदासीं इहो। भाउ जेको आहे न अलीगुल उहो बहितरीन चणे जी दाल ठाहींदो आहे। अरे वाह 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 चणे जी ज़बरदस्त। दाल जेको आहे न ईअं चवंदो भली मूंखे अची तव्हां कंहिं मुक़ाबले में लाहे छॾे। अरे वाह वाह ज़बरदस्त, वात में पाणी अची वियो, भाउ बुख लॻण शुरू थी वई असांखे। ऐं तव्हांजी भाभी कौसर गुल ॾिसे पई प्रोग्राम उनजे लाइ साइमा आहे मुंहिंजी भाणजी अॼु पूरो माना घराणो मुंहिंजो वेही तव्हांजे प्रोग्राम ॾिसूं पिया। माशाअल्लाह। अॼु जॾहिं बचो बासो बि ख़ुशी ख़ुशी जा कलाम खणी ॿुधाईंदा कयो। खुशी खुशी वाले। अच्छा जी बिल्कुल जरूर। ठीक है भाउ ठीक है। किरण भेण जी भाउ हिकिड़ो मूंखे मिसरो यादि आयो आहे ऐं अॼु तारीफ़ फरमाए ॿुधायां थो। ॿुधायो ॿुधायो। लोगों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया मेरा कितना गम कम था। ठीक है तो मसलो आहे अभी दुनिया लेकर न दुखन में घेरी पई आहे माण्हू हिकु ॿ कलाक उहे त ख़ुशि गुज़ारियूं। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही था चओ। बिल्कुलु दुख वारो अॼु को दुख वारो को बि हिते न अचे असां वटि। सही था चओ। अल्लाह ख़ुशि रखे मुंहिंजी अम्मी तव्हांखे मोला ख़ुशि रखे तव्हांजी सॼी टीम खे थैंक यू अदा। तव्हांजे कैमरामैन खे शौकी खे आख़िर में सलाह वञो। थैंक यू अदा, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। जी अदा अलीगुल भट्टी हुया असां सां गॾु ऐं बिल्कुलु अदा तव्हां सही ॻाल्हि कई छो त दुनिया में टेंशन हिन वक़्तु तमामु घणो थी वियो आहे ऐं सभिनि खां वॾो जेको टेंशन आहे असांजी आवाम जे लाइ असांजे पंहिंजे लाइ हिकिड़ो त पेट्रोल ॿियो महांगाई तमामु घणी थी वई आहे जंहिंजे करे ज़ाहिर आहे हर कोई परेशान आहे टेंशन में आहे। इहे 2 कलाक ई इंसानु जेको आहे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करे टेंशन फ्री ॻाल्हियूं करे ऐं मस्ती मज़ाक वारो माहौल रहे गाना बि ओड़ा ई हुजनि त वाह वाह थी वञे। बिल्कुलु सही था चओ। ऐं हा ॿी ॻाल्हि तव्हां जेका चई त कुकिंग वारी त बिल्कुलु इनशाला नेक्स्ट जेको बि प्रोग्राम सुभाणे या परीं जेको बि प्रोग्राम कंदासीं उन में इहो टॉपिक ज़रूरु रखंदासीं। वाकई ख़बर हुजणु खपे त तव्हांखे केतिरी कुकिंग अचे थी तव्हां कहिड़ी सुठी शइ ठाहियो था। बशीर पठाण भाउ आहिनि असां सां गॾु बदीन मां कॉल आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी बदीन खां बशीर अहमद पठाण पियो ॻाल्हायां। जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह दुआ तव्हां ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। जी अॼु जेको मौज़ू तमामु बहितरीन आहे बचपन यादि अची वियो। जी 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 असां जेके शयूं खाईंदा हुआसीं हिकिड़ी हूंदी तिरनि जी लाई हूंदी हुई गुड़ में खाई वेंदी ॿी गुलदाणी हूंदी हुई उन खां अलावा आइस्क्रीम बि शौक़ सां खाईंदा हुआसीं ऐं इहे शयूं असांखे अॼु जे ताईं उहो वठी बि खाईंदा आहियूं या घर में ठाहे करे बि जेको आहे बचपन खे यादि कंदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु सही ज़बरदस्त। ऐं अदा तव्हांजी शादी थियल आहे? न। अच्छा पोइ मां तव्हांखां इहो सवाल ई नथी करे सघां त तव्हांजा ॿार कहिड़ी शइ ते ज़िद कंदा आहिनि? भाइटिया भाणेजा नंढा भाउ भेण?
हेलो, मेरे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे तव्हांजी। थैंक यू अदा, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफ़िज़। अच्छा, ॿी ॻाल्हि मूंखे इहा यादि आई आहे त हिकिड़ा पापड़ मिलंदा हुया, बड़े मज़े के पापड़ होते थे, उसमें वो मसाला डालकर इतने बड़े बड़े पापड़ होते थे। वो मैं ये अभी अभी मैंने जिक्र किया कि हमारे टाइम में, मतलब मेरे बचपन में कम से कम वो बड़े मिलते थे, ये अब छोटे मिलते हैं, लेकिन छोटे भी देखें आप कितने शौक से लोग खा रहे होते हैं कि हाँ जी। वो तो पापड़ तो ऐसी चीज़ है कि बस अभी भी इत्तेफाक है कितने भी मूंखे नज़र ईंदो आहे न, गाड़ी बिहारे करे वठंदी ज़रूर आहियां। एक वो होती थी शकरकंदी गाजर जेका लाहौरी गजर जेके चवंदा आहियूं, वाह वाह वाह, छा त शयूं यादि अचनि थी। जल्दी जल्दी सां असांखे कॉल्स करे ॿुधाए सघो था बचपन में कहिड़ियूं शयूं खाईंदा आहियो। पर वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, काॾे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, ॿीहर तव्हां सां हाज़िर आहियूं। जीअं त असां नंढे हूंदे जी ॻाल्हियुनि खे डिस्कस करे रहिया हुआसीं त नंढे हूंदे असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं यादि मतिलबु खाईंदा हुआसीं, हींअर यादि अची रहियूं आहिनि, त बिल्कुलु कॉल करे सघो था, ऐं असां जेको आहे शेयर करे सघो था पंहिंजे नंढे हूंदे जा एक्सपीरियंसिस। ऐं मां तव्हांखे ॿुधायो हुयो त ब्रेक खां पोइ जेको असांखे असांजी गेस्ट जॉइन कंदी, बिल्कुलु उहे असां सां गॾु आहिनि। सिंध सुपरस्टार तव्हां ॾिठो हूंदो, उन में उन्हनि पार्टिसिपेट कयो हुयो ऐं फाइनलिस्ट हुयूं उन में। ऐं चवंदा आहिनि त एतिरे हद ताईं बि अची करे, ऐं जेको आहे इहा हिकिड़ी अचीवमेंट हूंदी आहे, इहे अनफॉरगेटेबल मेमोरीज़ हूंदियूं आहिनि। उहो बि मां उन्हनि खां पुछणु चाहींदसि त हुननि कहिड़े तरीक़े सां पार्टिसिपेट कयो, कीअं उन्हनि जो एक्सपीरियंस रहियो इहो। ऐं फाइनलिस्ट में हुयूं, सम्झो त छोकिरियुनि में विनर ई उहे ई हुयूं। त बिल्कुलु असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि कोमल सूमरो। मां उन्हनि खे वेलकम कंदमि, हिन सां खोड़ सारी कचहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम कोमल, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? थैंक यू, तव्हां आया हिते, पंहिंजो टाइम ॾिनो। छा थी रहियो आजकल कोमल? आजकल तो बस। अच्छा, उर्दू में बात करेंगे आप? तव्हां भली सिंधी में ॻाल्हायो। सिंधी आहियो न तव्हां? हा, सिंधी हा, त सिंधी में ई था ॻाल्हायूं। रवानी सां कोन थी ॻाल्हाए सघां। जिथे अटकी पओ उते उर्दू में शुरू थी वञिजो, ये सही आहे? त भली कोन्हे त उर्दू में ॻाल्हायो। हलो ठीकु आहे, उर्दू में ही ॻाल्हायो। तो मसरूफियत बस यही है कि मेरी रिकॉर्डिंग्स जो है अल्हम्दुलिल्लाह हो रही हैं स्टिल रेगुलर बेसिस पे, और सहर सिंधी में जो काफ़ी फेमस है शादियों पे। सही। तो वो सब कुछ अभी चल रहा है। फिर एक क्लासेस भी मैं ले रही हूँ। अच्छा, गुड। सिंगिंग वोकल्स की। तो बस यही मसरूफियत है और इसमें पूरा दिन निकल जाता है। अच्छा, ज़बरदस्त। अच्छा, सिंध सुपरस्टार का जो सफ़र था वो कैसा रहा आपका? सफ़र जर्नी मेरी काफ़ी अच्छी रही, बहुत कुछ सीखने को मिला। अब हमारे जितने भी सीनियर्स, हमारे डायरेक्टर्स, प्रोड्यूसर्स और स्पेशली सिंगर्स जो भी मौजूद थे, तो उन्होंने इतने अच्छे से गाइड किया, मतलब एक घर वाला माहौल दिया उन्होंने। मतलब अब इतनी अपनायत महसूस हुई कि जो हमें कहीं और महसूस नहीं हुई। इस प्लेटफॉर्म से मुझे बहुत कुछ सीखने को मिला, मैं बहुत शुक्रगुजार हूँ। बिल्कुल, KTN एक ऐसा प्लेटफॉर्म है जो अपने हर आर्टिस्ट को खुले दिल से वेलकम करता है, और KTN बेसिकली स्टार मेकर है। बिल्कुल, स्टार्स बनाता है। एग्जैक्टली। और अपने स्टार्स बनाकर फिर आगे वो कहता है कि अब प्रमोट, हाँ, आज़ादी है, आज़ादी अब है। जहाँ चमकना चाहते हो तुम्हारी किस्मत है, लेकिन बनोगे इधर से ही। तो ये एक वाकई बहुत अच्छी बात है। तो वो कितना टाइम पहले हुआ था सिंध सुपरस्टार? यही कोई दिसंबर के एंड में और जनवरी तक स्टार्ट में चला था। ओके। जी। तो आपकी एंट्री कैसे हुई इसमें? यहाँ ऑडिशन दिया था, फिर उन्होंने कहा कि आप वेटिंग लिस्ट में, और हम एक और फीमेल को देखते हैं, फिर उसमें से आपको कंपेयर किया जाएगा। तो अल्हम्दुलिल्लाह फिर मैं सेलेक्ट हुई थी, और फिर मुझे कॉल आई थी। मैं कॉल का इंतज़ार, कब आएगी कॉल, पता नहीं आएगी नहीं आएगी, टेंशन होती है क्योंकि पता नहीं क्या होगा। यहाँ से तो क्वालिफाई कर गई हूँ, अगर आगे स्पेस ना हुई, इन्होंने नहीं बुलाया, अल्हम्दुलिल्लाह कॉल आ गई थी कि नहीं अब आपने आना है हैदराबाद। तो फिर मैंने ज्वाइन किया था उन्हें। सही, ज़बरदस्त। आप फाइनल तक पहुँच चुकी थी? बिल्कुल। तो फिर क्या हुआ? गर्ल्स को बीट करते करते मैं फ़ाइनल में जा पहुँची, और तमाम बॉयज़ में से सिर्फ मैं एक अकेली थी गर्ल्स में से। तो ये था कि सिंधी कोई इतनी मतलब मेरी ख़ास नहीं है कि मैं जिस तरीके से मैं उर्दू में बात कर रही हूँ तो मैं सिंधी में इस तरीके से बात नहीं कर सकती। बट यह है कि उन्होंने मुझे काफ़ी वो किया कि नहीं बस करना है, आपने इतनी प्रैक्टिस करवाई
कि नहीं कोमल ये इस तरीके से होगा, ये ऐसे होगा, बहुत समझाया कि ये चीज़ ऐसे करनी है। तो यहाँ ये करते करते मैं वहाँ उस प्लेटफॉर्म पे जा पहुँची जहाँ मैं शायद नहीं सोच सकती कि मैं पहुँच सकती थी। ये था मेरा। सही। तो कुछ हेजिटेशंस, कुछ काफ़ी थी, प्रॉब्लम, नर्वसनेस भी काफ़ी थी। स्टेज पे जाती थी तो वो राजा मेमन होते थे, क्या होगा मेरा, मैं कैसे परफॉर्म करूँगी, किस तरीके से होगा। तो ये चीज़ रहती थी बैक स्टेज में, उनसे ही कहती रहती थी कि मैं बहुत नर्वस हूँ, पता नहीं मैं कैसे दूँगी। बस ये था कि जो है, क्योंकि हम इतने बड़े आर्टिस्ट के सामने परफॉर्म कर रहे हैं, अच्छे जो है वो नर्वस हो जाते हैं। जजेस में कौन थे? सर नजफ और दीबा सहर, ताहिर मिठू, तो ये सब थे। तो जाहिर सी बात है उनके सामने कि तो उनके सामने, परफॉर्म और वो भी करना, ये कि हमने अगर उनमें से किसी का गाना जो है वो परफॉर्म करना है, फिर तो और होता है, हेजिटेशन होती है कि भाई सही। क्या है, हमने किस तरीके से सुर लगाए हैं, कहाँ क्या करना है, तो होता है जाहिर सी अच्छा, बात ये जिन जजेस के आपने नाम लिए, दिखने में सारे पोलाइट हैं, और जब ये जजेस की सीट पर आ जाते हैं तो ये भूल जाएं कि ये कोई Exactly, जो नजफ चीज़ है या है दीबा वो, सहर है। बिल्कुल हाँ, वो ऐसे जज ही बन है, जाते हैं। बिल्कुल। तो कोई ऐसा टाइम आया कि जब आपको डांट पड़ी हुई हो और उन्होंने आपको कहा हो कि नहीं, दोबारा से प्रैक्टिस करो, दोबारा से परफॉर्म करो? नहीं, डांट तो नहीं पड़ी, हाँ, लेकिन ये था कि आपने उस दिन अच्छा परफॉर्म किया था, आज थोड़ी सी कमी है, इसको सही करना है, ये चीज़ आपने इस तरीके से की थी, आपने इस तरीके से अब नेक्स्ट उसमें लेवल पे परफॉर्म करें। तो ये था, डांट नहीं पड़ी। सही, डांट नहीं पड़ी। जी। चलें, ये भी बहुत अच्छी बात है। तो कब से मतलब आप इस फील्ड में हैं, कब से? एक तो मुझे पहले तो ये बताइए कि स्टार्ट कब से किया आपने गाना, जिस तरह कहते हैं कि एक इंटरेस्ट आपका हुआ, तो वो कितनी उम्र होगी, कब से किया था? मैंने जब मैं कॉलेज में थी तो यहाँ आर्ट्स काउंसिल वाले आए थे, उन्होंने बाकायदा ऑडिशंस वगैरह लिए थे, तो वहाँ से उन्होंने मुझे जो है किया, कंफर्म किया था कि ये गा सकती हैं। फिर मैंने यूथ फेस्टिवल में परफॉर्म किया था वहाँ, तो मुझे वहाँ टॉप 10 में मैं आई थी, मुझे स्कॉलरशिप फिर दी गई, फिर मैंने वहाँ सीखना शुरू किया, तो वहीं से मेरा सफ़र की जो है स्टार्टिंग हो गई थी, वहाँ से मेरी जर्नी जो हुई। फिर ये था कि मुझे शौक़ था, एक हद तक शौक़ था, लेकिन अब एज ए प्रोफेशनली वो चीज़ कन्वर्ट हो गई। अब ये कि कैरियर है, चलना है इसे। ज़बरदस्त। तो बस ये तो बहुत अच्छी बात है कि आपका जो भी शौक़ था या जो भी आपका एम है, अगर आप उसको साथ साथ लेकर चलें तो बिल्कुल। बहुत अच्छी बात है। इतनी मेरा ख्याल है उम्र नहीं है आपकी, जितना आप एक्सपीरियंस अपना बता रही है। तो एजुकेशन के हवाले से क्या मतलब मैंने आपने अभी किया FSC पार्ट 2 मेडिकल से कंप्लीट किया। अरे ज़बरदस्त। तो मेडिकल, फिर ये सिंगिंग, क्या करती हो लड़की? दोनों चीज़ें मुश्किल। नसीब, बस वो कहते हैं ना कि वो खुद ब खुद एक आपका जो है लाइन चेंज हो जाती है, बस हो गया, खुद ही करियर किन चीज़ों में चेंज हो गया, तो आपको खुद भी अंदाज़ा नहीं होता आपकी चलें, चीज़ें ऑल जो- द बेस्ट, बहुत अच्छी बात है ये तो। लेकिन मेरे ख्याल से कि दोनों चीज़ें ना बहुत मुश्किल है, हैं, बहुत मुश्किल difficult हैं। हाँ, बहुत मुश्किल है। Exactly. चलें, यहाँ पे कॉल ले लेते हैं। हमारे साथ कॉल भी है। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। गुलरेज चांडियो भा, केड़ा हाल तांजा? ठीक आयो? अजी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, फर्स्ट क्लास। ता कीअं ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। जी भा, छा चवणु चाहींदव? खुश हो जो, आबाद हुजो। आमीन आमीन। जी भा। जी अॼु अची वेठी आहे शो में, तमामु ज़बरदस्त सुठी महिनत कई हिननि 300 सुपरस्टार में, ऐं तमामु सुठो लॻो त सिलेक्ट थी करे आई, ऐं अलाह कंहिंजे कामयाबु कंदो। थोरो ॻाल्हाईंदासीं। आमीन आमीन। जी जी, ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी है सिस्टर? ठीक ठाक? जी जी, मैं ठीक, अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह से जबरदस्त, आप 300 सुपरस्टार में सिलेक्ट होकर पहुंची और KTN ने आपको बहुत अच्छा प्लेटफॉर्म, बहुत अच्छा मौका दिया। जी बिल्कुल, मैं उम्मीद करते हैं कि आप और भी आगे तरक्की करोगे। आमीन आमीन आमीन। आमीन। ऐं मां हिकिड़ो गानो ॿुधाईंदोमांव। ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। मुंहिंजा साहब वॾा मीर सॼे ज़िले जा मीर हाणे जल्दी आ जानी, मुदा मोटी आई थी, मां ग़रीब जा यार भला भला वो भोतार हाणे जल्दी आ मिठा, मुदा मोटी आई थी। वाह ओ वाह। माण्हू मूंखे मेहर ॾियनि था, हाल मुझे के देर खिलनि था। जी ज़बरदस्त भा, ज़बरदस्त। टॉपिक जे हवाले सां छा चवणु चाहींदव? जहिड़ी टॉपिक त नंढड़े हूंदे जूं ॻाल्हियूं मुंहिंजे ख़्याल में चओ पिया।
जी जी नंढे हूंदे कहिड़ियूं शयूं खाईंदा हुआ? जीअं असां त चऊं पिया त पापड़ खाईंदा हुआसीं ऐं लाई खाईंदा हुआसीं। नंढे हूंदे स्कूल वेंदा हुआसीं, बाबा अमी वारा ख़र्ची ॾींदा हुया त चॉकलेट थी वियो, चॉकलेट मुंहिंजो फेवरेट हूंदो, चॉकलेट खाईंदा हुआसीं। सही या काफ़ी शयूं मतिलबु जेके स्कूल में नंढे हूंदे थींदियूं खाईंदा हुआसीं कैंटीन में, ॾाढो सुठो लॻंदो। सही 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 ठीक है अल्लाह ताला सभिनी खे खुश रखंदो। थैंक यू अल्लाह हाफिज, मेरा ख्याल रखियो। थैंक यू जी। तो कोमल आप बताइए, आप बचपन में क्या खाती थी? मैं अभी भी बचपन ही है? अभी भी बचपन ही है, अभी भी चलता है अभी बल्कि। भी चलता ही है। वही जो हो गए वो स्नैक्स वगैरह, क्रैकर्स, पापड़ और स्पेशली लॉलीपॉप। स्टिल अभी भी अच्छा जी, कि कभी कभी मूड होता है तो भाई चले ज़बरदस्त, बहुत अच्छी बात है ये तो। और हम लोग ने जो है ये टॉपिक ही रखा था, असल में शोभी भाई ने स्टार्ट में गाना ही हमें ऐसे बताया था, दिल तो बच्चा है जी। तो उसी हिसाब से जो है फिर हमने इस टॉपिक को कंटिन्यू किया। अच्छा। बचपन की बातें याद कर रहे थे तो हमने यही टॉपिक रखा है कि बचपन में वो कौन सी चीज़ें होती है जो बंदा बहुत शौक से खाता था और स्टिल आज भी कोई ऐसी चीज़ नज़र आ जाती है तो हम कहते हैं कि वाह ये तो वही चीज़ है जो ये तो बचपन में हाँ, खाते थे, और वही बचपना फिर वापस आ जाता है। थोड़ी देर के लिए हम भूल जाते हैं कि हम लोग बड़े हो गए, अब अम्माएँ बन गए, शादियाँ हो गई, सब भूल जाते हैं। तो कोमल इस जर्नी में, चलिए यहाँ पे कॉल लेते हैं फिर बात करते हैं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम यार मदद मोहलारी मदद केड़ा हाल भा? खैर लॻो पियो आहे जी केर पियो ॻाल्हाए? अभियन सार को ॻाल्हायां, गुलशन अजीब कराची ॻाल्हायां। जी 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 केड़ा हाल भा तव्हांजा? ठीकु आहियो? सभु खैर लॻो पियो आहे। अभी बचपन जूं यादूं तमामु सुठियूं असांजी गुज़रियूं, वॾी शरारतूं बि कंदा हुआसीं ऐं अॻिते हुनते चढ़ी वेंदा हुआसीं, झाड़ चढ़ंदा हुआसीं, जल्दी झाड़ चुका हूंदी हुई न। सही हा, खाइण पीअण में तूरियूं खाईंदा हुआसीं भेण। सही 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 हा, लोड़े में भाॼी पकी आलू आहे पचड़ींदा हुआसीं। छो त मां गानो ॿुधाईंदुमि भेण। ॿुधायो ॿुधायो। हा, मां पंहिंजी वाइफ के नाले सां कयां, कालीकुल भट्टी गुप्ता कोटो फलावला गोपाल गुलबेर चांडियो। जी जी पक ते अचण जी त उहो इंतज़ाम कयां, ओ मुंहिंजा साईं ईअं सदाईं तुंहिंजे नाले ते अची जाम कयूं, दस ते गुल खणी अंदम तारावती इंदम। थैंक यू अदा, थैंक यू, पंहिंजो ख्याल रखिजो। जी व्यूअर्स त वक्त हुआ हिकिड़े ब्रेक जो, कारे न वञिजो, जल्दी वापस था अचूं, सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, बे तव्हां सां हाज़िर आहियूं। कोमल असां सां गॾु हिते मौजूदु आहे ऐं कोमल सां बि चिट चैट थी रही आहे। थोड़ी देरि में गानो बि ॿुधंदासीं, ईअं थी नथो सघे त कोमल हिते हुजे हुन खां गानो न ॿुधूं। कोमल मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदसि त जीअं सिंध सुपरस्टार ख़तमु थियो, वरी उतां खां पोइ जेका तव्हांजी एक्चुअल लाइफ जेका स्टार्ट थी, जेका जर्नी तव्हांजी स्टार्ट थी आहे, त उन में तव्हांखे केतिरो स्ट्रगल करिणो पियो? कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो आहे त कॾहिं कॾहिं तव्हांखे अहिड़ा रियलिटी शोज़ मिली वेंदा आहिनि त तव्हां रातो राति स्टार ठही वेंदा आहियो ऐं तव्हांखे स्ट्रगल जी ज़रूरत ई न पवंदी आहे, मड़ी थोरी घणी ट्यूनिंग चवंदा आहिनि त ज़रूरत पवंदी आहे, पर छा तव्हांखे उन खां पोइ बि स्ट्रगल करणी पई या न? नहीं, स्ट्रगल तो करनी पड़ती है। अच्छा still सॉरी, करनी मैं सिंधी पड़ती में है। पूरी बात कर गई। नहीं, मुझे समझ आती है, मैं बोल भी लेती हूँ, बस आपको बताया मैंने। नहीं, स्ट्रगल तो जो है वो चलती रहती है। स्ट्रगल आप नहीं रोक सकते, ना रुक सही, सकती है। सही। ये नहीं है कि आपने यहाँ तक आप पहुँच गए इस प्लेटफॉर्म पे कि नहीं बस हो गया, आप उभर आए, आपका ये आप निकला एक सितारे की तरह, ऐसा नहीं है। उसके बाद भी काफ़ी स्ट्रगल करनी पड़ती है। मैं अभी भी सीख रही हूँ। मैं पहले भी 3.5 साल पहले सीख चुकी हूँ वोकल्स, अब दोबारा सीख रही हूँ। अब तो प्लस डबल क्लासेस ले रही हूँ मैं। ज़बरदस्त। तो मैं समझती हूँ स्ट्रगल नहीं रुकती, आप स्ट्रगल करते रहते हो, आपको उसका मेहनत का सिला आपको मिलता रहता सही, है। ये है, ये तो अच्छी बात है। और मेरा ख्याल है कि स्ट्रगल आपकी लाइफ टाइम चलती है, बिल्कुल। क्यों शोभी भाई? लाइफ टाइम, है ना? हाँ जी, आप भी अभी तक कर रहे हैं हाँ जी, स्ट्रगल। जिंदगी का जो क्योंकि आप जिंदगी में ना हर मोड़ पर नई नई चीज़ें सीखते हो। हाँ। आप अभी यहाँ पर आई, मैं यहाँ से कुछ ना कुछ सीख कर जाऊँगी, फिर कहीं और जाती हूँ, मैं वहाँ से कुछ ना कुछ सीखूंगी। तो आप पूरी ज़िंदगी कुछ ना कुछ सीख रहे होते हैं। सही। तो ये कौन उस्ताद हैं आपके जिनसे आप सीख इमरान रही हैं? अब्बास। इमरान अब्बास। तो शुरू से उन्हीं से ही सीख रही हैं? मैं पहले भी 3 साल पहले भी उन्हीं से सीखा था। वो
पर्सनली मेरे बहुत फेवरेट टीचर हैं, ठीक। क्योंकि उनका मुझे समझ आता है क्या वो सिखा रहे हैं, क्या है, कौन सा राग है, क्या है, वो बहुत डिटेल में समझाते हैं। तो मैं बहुत प्राउड फील करती हूँ कि मुझे ऐसा उस्ताद मिला है जो मुझे तो सिखा रहा है। आप क्या क्लासिकल सीख रही हैं, सूफी सीख रही हैं या नॉर्मल? जी, स्टार्ट में तो अभी क्लासिकल सिखा रहे हैं, अभी तो ये राग से स्टार्ट करते हैं कि ये राग है, इससे हम आपको सिखा रहे हैं। अब वो डिपेंड हम पे करता है हमारी लिसनिंग कैसी है। तो मैं तो हर तरह का परफॉर्म कर लेती हूँ कि चलो ठीक है, क्लासिकल भी, हर तरह का पॉप भी, रॉक भी, सही थोड़ा फन, रोमांटिक, तो हर तरह का। सही सही सही। तो वो राग से स्टार्ट होता है, वो आप पे डिपेंड करता है कि आपने क्या करना है। आपने क्या करना है। सही, ज़बरदस्त। तो चलें इसी बात पे फिर हमें गाना सुनाइए। क्या सुना रही हैं आप अभी? मैं सुनाऊंगी ही हंसी जिंदगी। वाह। पर्सनली मेरा फेवरेट है। सबका ही फेवरेट है ये।
मैं थी वयासी बिखरी पहड़े का लगी जो खबर ही न पई ये हसी जिंदगी गुजरी वही अब हो या हवा का खबर ही न पई नबी चाहु दे थोरो वैसा हो रे कोई फिरी की अवई का खबर ही न पई ये हसी जिंदगी। माशाल्लाह माशाल्लाह, वेरी नाइस। ॾाढो सुठो ॻायो तव्हां कोमल, माशाल्लाह। इन गाने खे ॻाइण जे लाइ मां चवां थी त इंसान खे जिगरो खपंदो आहे, छो और त फील ऐं मतिलबु शमन साहब जो एतिरो ज़बरदस्त ॻायल आहे इहो गानो, जो चवां थी त हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। शायद मेरे बस की भी बात नहीं नहीं, आपने इसके साथ इंसाफ किया है, बिल्कुल किया है, और बहुत अच्छा गाना आपने हमें सुनाया, बहुत अच्छी आपने कोशिश की है, और मैं कहती हूँ कि इस कोशिश को आप कंटिन्यू ही रखिएगा, छोड़िएगा नहीं। नहीं नहीं, बिल्कुल भी नहीं छोड़ना है, कंटिन्यू रखना है। हाँ, कंटिन्यू। और ऐसे ऐसे सॉन्ग्स जैसे हमारे जो सीनियर सिंगर्स हैं उनके ही आप गाएं तो आपको और ज़्यादा प्रैक्टिस भी होगी, बिल्कुल, और गाने भी चाहिए। तो मुझे ये बताओ कि आजकल जैसे चैनल्स पे सॉन्ग्स आते हैं या यूट्यूब का दौर है, तो इन चीज़ों में भी आप हैं मतलब? जी, मैंने यूट्यूब पे भी अपना अकाउंट बनाया हुआ है, सोशल मीडिया पे भी एक्टिव हूँ, क्योंकि जाहिर है आप जब इस फील्ड में हैं तो इन सब चीज़ों को साथ लेकर चलना पड़ता है, क्योंकि ये सब चीज़ें नहीं हैं तो आप कैसे आपको प्रमोशन मिलेगी, आप कैसे प्रमोट होंगे, आपकी वीडियोस कहाँ तक जा रही हैं, किस तरीके से लोग देखेंगे। तो जाहिर है देखने का ज़रिया ये हमारी सोशल मीडिया ही है। कितना आसान हो गया ना आप लोगों के लिए, बस आए और YouTube पे अकाउंट बनाया, एक सॉन्ग लगा दिया, स्टार बन गए। हाँ वो तो है, लेकिन इतना इजी नहीं जितना हम समझ रहे होते हैं कि यार हमने आज लगाई वीडियो और कल तक प्रमोट हो जाएगी, ऐसा नहीं होता। उसमें भी काफ़ी टाइम लगता है। एक के पास गई, उसने देखी, वो शेयर करेगा, आगे पहुंचेगी वीडियो, इस तरीके से होता है, और ये मरहला इतना आसान नहीं है मेरे हिसाब से। सही, चले यहाँ पे कॉल ले लेते सनाउल्लाह गोपा गाने से सके। हेलो, अस्सलाम वालेकुम बा। वालेकुम सलाम। सुकून दिल के मिले न थो, वाह, सुकून दिल के मिले न थो, जैसी ताईं तू अची न थो, वाह वाह वाह, खुदा करे हम सफर थिए वफा, ज़हन जगते रहे न थो। वाह वाह वाह, जबरदस्त। कंबर शहर खां ॻाल्हायां। जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्लाह ताईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, अल्लाह जो शुक्र। जी भाउ, छा चवणु चाहींदव? माशाल्लाह, तव्हांजो प्रोग्राम कंबर में ॾिसूं था, ॾाढो सुठो थो लॻे। थैंक यू भाउ, थैंक यू। ऐं टॉपिक जो इहो आहे, नंढे लाइ कहिड़ी शइ असांखे पसंदि हुई? जी जी, मूंखे ज़्यादा नंढे लाइ शइ जेका, मां आइसक्रीम घणी खाईंदो हुअमि। अच्छा अच्छा अच्छा, ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। ठीक, तव्हांजे गेस्ट खे वेलकम कयूं था। जी जी भाउ, थैंक यू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या हाल है, तबीयत ठीक है? जी जी ठीक है, अल्लाह का शुक्र। आप बताएं? आपको रंगन भरी शाम में वेलकम करते हैं दिल से। जी जज़ाकल्लाह, थैंक यू। एकड़ो सॉन्ग ॿुधाईंदो तो? जी जी भाउ, ॿुधायो ॿुधायो। ओके। मालिक तुंहिंजी दुनिया में इए भला छो थींदो आ, प्यार जैसां थी वेंदो आ, सूर उहो ॾेईंदो आ। प्यार कयो ई न जेको सूर ॾिए। करण वारा कसम खणण वारा थी था वञनि बेवफा, ओ मालिक तुंहिंजी दुनिया में इए भला छो थींदो आ। थैंक यू भाउ, थैंक यू सो मच। अल्लाह, ये सूरनि वारा गाना छो ॿुधाईंदा आहियो? हिन उमिरनि में तव्हांखे अल्लाह से पनाह ॾे। कहिड़ा इहे जेके आहिनि टेंशन्स ॿिया थी सघनि था, जॉब्स जा थी सघनि था, इहे महबूब जा सूर कहिड़ा आहिनि? इहे प्यार न कयो, सूर कोन पवंदव इहे। ऐं मां चवंदी आहियां त प्यार उहो कयो जेको तव्हांखे नालो ॾिए, तव्हांखे हक़ ॾिए, तव्हांखे इज़त ॾिए। असल प्यार उहो ई हूंदो आहे।
उन खां अलावा जेको इहे चवंदा आहिनि न प्यार श्यार, इहो प्यार श्यार कुझु बि न, इहो टाइम पास हूंदो आहे, बकवास हूंदी आहे। इन्हनि शयुनि खां अवॉइड कंदा कयो, मुंहिंजी तव्हांखे इहा ई रिक्वेस्ट आहे। छो त मां बि अगरि पंहिंजी ज़िंदगी में कंहिंसां प्यार कयो त उहो मुंहिंजो हस्बैंड ई हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह, ऐं उहो ई अॼु मुंहिंजो जीवन साथी आहे। त मां हर कंहिंखे इहो ई चवंदी आहियां, प्यार कयो पर हक़ कयो। ऐं गाना जेके ॿुधायो त प्लीज़ प्लीज़ सुठा गाना ॿुधायो, ख़ुशी वारा गाना ॿुधायो। अच्छा, आप तो ऐसे सॉन्ग्स नहीं गाती है ना, दुखी? नहीं वो दुखी तो आत्मा तो नहीं है ना आप? बिल्कुल भी नहीं, लेकिन वो तो एक सिचुएशन पे डिपेंड करता है ना कि अब हम इस फील्ड में हम ये नहीं कह सकते हम बस ये गाने गाएंगे, हम सैड नहीं सॉन्ग्स परफॉर्म कर सकते, ऐसा तो पॉसिबल ही नहीं ना। हाँ। आपने तो सब कुछ गाना पड़ता है। लेकिन ज्यादातर दुखी गाने सुनती भी तो नहीं हो ना आप? नहीं वो कभी कभी वो सूट मतलब अच्छे लगते हैं। हाँ। अब उसका मतलब ये नहीं कि बंदा दुखी है। चले यहाँ पे एक कॉल ले लेते हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम जी। अरीबा, वालेकुम अस्सलाम कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? जी आपी मां बिल्कुल ठीक आहियां। हमें कीअं आहे? ठीक है मां बिल्कुलु ठीकु ठाक। अरीबा, कहिड़े शहर मां कॉल कई आहे तव्हां? जी कहिड़े शहर मां कॉल कई आहे तव्हां? सिद्धार्थपुर मां। शहदाद कोट मां। अच्छा, कीअं आहे मौसम हुतां जो? हेलो, आवाज नथी अचे आपी। चवां थी शहदाद कोट जो मौसम कीअं आहे? सर्दी आहे, गर्मी आहे, छा आहे? सर्दी थी वई आहे। सर्दी थी वई आहे? चेंज थी वियो। अच्छा अच्छा, सही। छा चवणु चाहींदव? कोई आपी किथो को प्यारो सॉन्ग ॿुधाए पंहिंजी आवाज़ में। अच्छा ठीकु आहे चऊंसि था, बल्कि तव्हां पाण चओसि न, हा ॻाल्हाईंदोसि। हेलो अस्सलाम हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? मैं ठीक, आप बताएं। ठीक है, आप अपनी प्यारी आवाज में कोई सॉन्ग बता दें। ठीक है अच्छा ठीक जी, है ठीक है। थैंक यू, पंहिंजो ख्याल रखिजो, अल्लाह हाफिज। आप अपनी प्यारी सी आवाज़ में प्यारा सा सॉन्ग ज़रूर सुनाइएगा अरीबा बिल्कुल को, सुनाऊंगी। ठीक है ना? अच्छा, और इसके अलावा और क्या शौक हैं आपके, क्या करती हैं? इसके अलावा तो क्या शौक होंगे, बस हाँ कुकिंग का काफ़ी शौक है। अरे वाह, क्या बना लेती हैं? अच्छा सब कुछ बिरयानी सबसे बहुत अच्छी बल्कि अच्छा बना लेती फिर हूँ। कब खिला रही हैं? जब आप बोले। डन हो गया शुरू। लिख लें आज की डेट और दिन लिख लीजिएगा कि नेक्स्ट टाइम जब कोमल आएगी तो बिरयानी लेकर आएगी। ठीक है, जरूर। अच्छा, तो ये कुकिंग का कोर्स किया आपने या वैसे ही? नहीं, मामा को देख देख के। सुघड़ बेटी उनको अच्छी देख बात देख है। के। हाँ, अब वो जॉब करती हैं तो अब ये है कि मुझे देखना पड़ता है घर को और साथ में बाहर की चीज़ों को भी अच्छा अच्छा, सही। मैनेज करके चल रहे हैं। अरे ज़बरदस्त, बहुत अच्छी बात है। मैं कहती हूँ कि लड़कियों को जो उनके अंदर टैलेंट है वो तो होना ही होना चाहिए, लेकिन ये जो घर की जो चीज़ें होती है ना, उनको ये भी बहुत देखना ज़रूरी चाहिए, होती हैं। देखना हाँ, चाहिए, बहुत ज़रूरी है। ज़रूरी होती है। यहाँ पे कॉल ले लेते हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भाजी अली लाप गला इस्लामी बोल जा। जी जी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। जी अदी, छा चवणु चाहींदव? प्रोग्राम माशाल्लाह तमामु सुठो आहे। जेके गेस्ट आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइण चाहियो। ॻाल्हायो ॻाल्हायो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आप कीअं आहियो? मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु ठाक आहियां। तव्हां सां फरमाइश हुई आप शेरा गुल जो गानो ॿुधायो, दुनिया वारा पाणे थी वेंदा हो जाने। जानी चुप चुप चुप। यो 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 एतिरो ई ईंदो मूंखे बि। चलिए शैला गुल को कोई और आपको सुना दूंगी। ठीक है ठीकु आहे, जेको उन्हनि खे ईंदो हूंदो उहो तव्हांखे ॿुधाईंदियूं, ठीकु आहे? तव्हां ॿुधाईंदव? ठीक आहे भाजी। तव्हां ॿुधाईंदव इहो गानो? न न मूंखे न ईंदो आहे। अधी ॿुधायो न, थोरो 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 थोरो। मुंहिंजो आवाज़ बि सुठो न आहे। मुंहिंजो बि सुठो न आहे, ॿई गॾु था ॻायूं, पर मूंखे लिरिक्स यादि कोन्हनि। तव्हां ॻाईंदव? दुनिया वारा पाणे थी वेंदा हो जानी चुप 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 दुश्मन सारा पाणे थी वेंदा हो जानी चुप चुप चुप, एतिरो ई ईंदो आहे। ॾिठा तोसां बसूं जुदारनि मुखार चओ त लिखी ॾियां तोखे सभिनी जे साम्हूं। वाह वाह वाह। घबराए सुहिणा मूंखां शर्माए सुहिणा पंहिंजो बणाए मूंखे सभिनी जे साम्हूं। वाह वाह वाह, ज़बरदस्त अदीब, माशाल्लाह। थैंक यू, पंहिंजो ख्याल रखिजो, अल्लाह हाफिज़। अच्छा, माशाल्लाह शला के भी बहुत प्यारे प्यारे गाने हैं, बिल्कुल। और ये भी एक टाइम पे बहुत हिट गाना हुआ हिट था। हो गया था। तो इस वक्त क्या सुना रही हैं आप फिर हमें? मो दिल तो खिड़ी छड़ी। माँ दिल तोखे ॾेई छॾी, आए हाय ज़बरदस्त।
1 मिनट लगेगा। हाँ बताएं बताएं। मां दिल तोखे ॾेई छॾी। मां दिल तो खिड़ी छड़ी मूं दिल तो जी, खिड़ी छड़ी viewers, छा त याद बिल्कुलु करे थोरो हुजे। खेल जल्दी सां कॉल्स कयो ऐं कोमल सां ॻाल्हाए सघो था। तव्हां बि पंहिंजी फरमाइश बि करे सघो था। हू थोरी प्रैक्टिस करे वठनि त बिल्कुलु तव्हांखे गानो बि ॿुधाइनि थियूं। अरमान सब जे पूरा ॾिसो ॾिसो प्रैक्टिस कीअं थींदी आहे, केॾी महिनत थींदी आहे। कॉर्ड्स पे करते हैं, तुम शुरू करो। लाइव वाकई ॻाइणु आसान न आहे, इलाही मुश्किल हूंदो आहे। मूं दिल तो ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजे। मूं दिल तो ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजे। वञी वञी दुनिया खे ॿुधा तुंहिंजी अमां मोहे जो तूं सदा। अरमान सभु अॼु पूरा थी वई। मूं दिल तोखे ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजे। मूं दिल तोखे ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजे। मुंहिंजूं ई ॻाल्हियूं दिल ते छॾ लिखी मता करे तो मुंहिंजी दिल ॾुखी। मुंहिंजूं ई ॻाल्हियूं दिल ते छॾ लिखी मता करे तो मुंहिंजी दिल ॾुखी। मता चयई पहिरियां ॻाल्हि न कई। मूं दिल तोखे ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजे। मूं दिल तोखे ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजे। मौसा कदो आ तू मोहब्बत पिरी तुझे ॾिसी आ हालत पिरी। मौसा कदो आ तू मोहब्बत पिरी तुझे ॾिसी आ हालत पिरी। माण्हू चरोज चढ़ाईंदा हुए मूं दिल तोखे ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजे। मूं दिल तोखे ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजे। वञी वञी दुनिया खे ॿुधा तुंहिंजी अमां मोहे जो तूं सदा। अरमान सभु अॼु पूरा थी वई। मूं दिल तोखे ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजे। वेरी नाइस। मुश्किल गाना लेकिन बहुत मज़े से आपने एंजॉय करके गाया, ज़बरदस्त। जी व्यूवर्स, त वक्त हुआ हिकिड़े ब्रेक जो, कारे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स। वे तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु कॉल बि आहे। अब्दुल नबी आहिनि, बलूचिस्तान मां कॉल आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाजी कहिड़ा हाल आहिनि? कुझु ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्लाह जो एहसान। असांजो प्रोग्राम ॾिसूं पिया असां कोयटा खां, असांखे वॾो इंजॉय करूं था। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे भाउ। भेनर वेठी आहे, काइनात भेण, अक्सा भेण, इफ़रात भेण वेठी आहे। जी जी जी। प्रोग्राम इंजॉय करूं था वेठा। असांखे हिकिड़ो सॉन्ग ॿुधणो आहे,
पेरे पवंदी साईं। कोमल भेण वेठी आहे असां सां गॾु। जी अच्छा जी भा। जी आप भेण असां वॾो एंजॉय करूं था बेटा, तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे। थैंक यू भा, थैंक यू। जी हा, मुंहिंजी भेण काइनात भेण चए थी कि असांखे गानो कुझु सुठो सॉन्ग ॿुधायो। जी जी ठीकु आहे भा, ठीकु आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी आहे। अल्लाह हाफिज, अल्लाह हाफिज। थैंक यू बा, थैंक यू, अल्लाह हाफिज। ये थी वेंदो आहे, हो जाता है। अच्छा तो कोमल, आप जैसे बता रही थी कि सिंधी सहरे भी हैं जी, तो वो तो बहुत मुश्किल होते हैं और उनमें प्लस नाम। हाँ, नाम तो बहुत। आप किस तरह वो गा लेती हैं, मतलब इतने मुश्किल? वो मेरे सामने एक कॉपी होती है, मैं उस पर नाम लिख लेती हूँ। ठीक है। तो बस ये होता है कि मैं कोई ख़ासी प्रैक्टिस नहीं होती, बस अंदर जाकर जो है वो उसी वक्त अगर नाम मुझे ठीक से नहीं आ रहा तो करेक्शन उसी वक्त ही हो जाएगी, तो वहाँ देख कर जो है वो कर लेती हूँ मैं। गाने में एडजस्ट करने पड़ जाते हैं नाम। सही। तो बस ओके। कुछ वीडियोस आपकी ऑन एयर हुई हैं सॉन्ग्स कुछ की? मेरे सॉन्ग्स हैं, डुएट्स हैं, 7-8 सॉन्ग्स हैं जो आ चुके हैं, रिलीज़ हो चुके हैं। सही। तो आगे भी और काम जारी है इंशाल्लाह। तो अभी कोई न्यू सॉन्ग है पाइपलाइन में? वो है कि इंशाल्लाह अब होगा। इंशाल्लाह। चलिए यहाँ पे कॉल ले लेते हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा लक्ष्य हो क्या है? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक भा। केर पे गलाए? अती गुलाम कदर पियारो जो गला नवाशा मां। जी जी भा, ॿुधायो छा चवंदव? जी तव्हां प्रोग्राम हले पियो माशाल्लाह, फर्स्ट क्लास हले पियो, असां ॾिसूं वेठा। थैंक यू भा। जी इहो असांखे गानो ॿुधाईंदव अची ज़िंदगी गुज़री वई? भाई इहो ॿुधाए छॾियो अदी असांखे स्टार्ट में ई। इहो अदी मूंखे अचे त कोन थो, हींअर ज़ुकाम लॻो पियो आहे, पर हल इहो तव्हां ॿुधायो महिरबानी थींदी। हसी ज़िंदगी कब हो यहाँ अदी गलो ख़राब आहे, ज़ुकाम आहे। ओ अदा इहो त मतिलबु आहे, मसलो आहे। अॼुकल्ह वेदर ई अहिड़ी अजीब थी वई आहे। जे मां कल्ह टियों ॻाल्हि पे कई त सर्दी गर्मी सभु मिक्स थी वई आहे। हेॾा सर्दी आहे, हेॾा गर्मी आहे, असां विच में वेठा आहियूं, ॿई शयूं असांखे हिट पियूं थी कनि, छा कयूं? अच्छा तो कोमल, क्या हॉबीज़ क्या हैं? क्या आपको मतलब किस चीज़ में आपको ज़्यादा मज़ा आता है? क्या आपके हॉबीज़ हैं, इंटरेस्ट हैं? कुछ बताइए अपने बारे में। और हॉबीज़ मेरी ये है कि मुझे गिटार में इंटरेस्ट था। वाह वाह। और लेकिन वो अनफॉर्चुनेटली सीख नहीं पाई, मैं सीख नहीं सकी। बल्कि अब ये है कि कीबोर्ड का शौक हुआ है, अब वो सीखना है। और बल्कि जो दूसरी क्लास तो बैठे हुए हमारे पास, बिल्कुल शोभी भाई। बिल्कुल। अब ये है कि जो दूसरी क्लासेस के लिए मुझे कीबोर्ड लाजमी चाहिए कि उस पर किस तरीके से कॉम्पोजिशन बनानी है, आप साउंड किस तरीके से प्रोड्यूस कर सकते हैं, सही। किस तरीके से आपकी फिंगर्स चल सकती हैं उस पर। तो अब ये है कि मैं जब देखती हूँ वो सिखा रहे होते तो मेरा इंटरेस्ट काफ़ी और बढ़ गया। नहीं, आप लेना है और इसे सीखना है। सही। तब ये हॉबी जो गिटार से, पहले गार्डनिंग थी, फिर गार्डनिंग से गिटार, और फिर अब कीबोर्ड। अच्छा, एक वो भी आप शोभी भाई से डिस्कस कर रही थी ना, कॉर्ड्स होते हैं, वो नंबर्स होते हैं, वो क्या चीज़ है? वो ये है कि आप बेसिकली किस स्केल पर आप रियाज करते हैं, किस स्केल पर कौन सा गाना गा रहे हैं। सही। तो हमें पता होता है, जब हम प्रैक्टिस करते हैं तो हमारी एक क्लास ऐसे होती है कि हम गाना उनके सामने रखते हैं, मैं थोड़ा सा गुनगुना देती, तो मैं पूछती हूँ ये कौन सा स्केल है, फिर वो मुझे बताते हैं कि ये आप इस स्केल से गा रही हैं। तो मेरे मोस्टली जो स्केल्स होते हैं वो सी शार्प, सी माइनर, सी पे ही चलते हैं। अच्छा। बेसिकली जो भी सॉन्ग स्केल्स। अच्छा। तो इसलिए मैं इनसे बात कर रही थी कि ये वाला आप लगा के देखें। सही। ये जो होती है सिंगर्स की और म्यूजिशियंस की एक लैंग्वेज होती है, कोलैबोरेट होता है कि हम उन्हें बता देते तो उनको आसानी रहती है। ओके। यहाँ पे कॉल ले लेते हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भा, केर पे गलाए? वाबदा कॉलोनी गुडू खां मोहम्मद हनीफ। जी भा, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक। जी भा, छा चवणु चाहींदव? बिल्कुलु, प्रोग्राम तव्हांजो बहितरीन आहे। थैंक यू। असां ॻोठ में दरअसल रहंदा हुआसीं। जी। नंढेला असां ॻोठ में रहंदा हुआसीं। ॻोठ वारो माहौल जेको तमामु अॻे घणो चिप्स ऐं जेको आहे आइस्क्रीम, कुल्फियूं घणे में घणे इहे हूंदियूं। सही। हाँ, लेकिन असां जेको आहे शौक़ु सां जेको आहे चिप्स ऐं मूंगफलियूं खाईंदा हुआसीं, आइस्क्रीम। वाह। सही। ठीकु आहे भा, ठीकु आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। नंढपण जे हवाले सां जेका ॻाल्हि थी वई आहे त असां शयूं नंढे हूंदे जेके खाईंदा हुआसीं, त मूंखे यादि आहे त जंहिं टाइम बाबा जी जॉब हूंदी हुई लाड़काणे में, त लाड़काणे में मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड हूंदी, उहा
उन ॿूरी जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुजे, ॿूरी येलो कलर जी थींदी आहे, बिल्कुलु पथर वांगुरु हूंदी आहे गोल, ऐं जॾहिं उन खाइबो आहे त पाउडर फॉर्म में थी वेंदी आहे, चखणी जॾहिं खाइबो आहे त वाह जो मज़ो ईंदो आहे। ॿूरी मां ॾाढी खाधी आहे नंढे हूंदे, ऐं इनफैक्ट कुझु ॾींहंनि खां जेको आहे मुंहिंजी दिलि चए पई त उहा शइ मां वरी खावां, पर जेको आहे उहा कराची में अवेलेबल न आहे। त जेके बि लाड़काणे जा भाइर भेनर जेके बि आहिनि, प्लीज़ तव्हांखे अगरि ॿूरी मिले त मूं ॾे ज़रूरु मोकिलिजो, छो जो मूंखे ॿूरी यादि थी अचे। ऐं ॿियो पबड़ हूंदी, ऐं हिकिड़ी फोटा हूंदा हुआ, इहे शयूं ॾाढियूं खाधियूं आहिनि नंढे हूंदे। त बिल्कुलु आपने ये चीज़ें एंजॉय की हैं जो नाम मैंने लिए, आप समझ में भी आया आपको? सेकंड वाला नाम क्या लिया वो मुझे थोड़ा सा पबड़ नहीं पता आपको? नहीं। कैसी सिंधी हो यार। सिंधी तो हो ना? सिंधी हूँ, सुमरो। हाँ, तो फिर आपको कैसे नहीं पता कि पबड़ क्या होता है? पता। नहीं, क्यों नहीं पता? क्योंकि बस नहीं पता, क्योंकि शायद घर में बातचीत नहीं होती है, तो इस वजह से। अच्छा, तो नहीं, मुझे एक बात बताओ ना, जैसे आप मतलब आप सिंधी हो और सुमरो फैमिली हो, तो ये उर्दू आपकी ज़ुबान पे इतनी क्यों चढ़ी हुई है? क्योंकि मामा उर्दू स्पीकिंग है, बाबा सिंधी। अच्छा, यहाँ पे गड़बड़ है, ये वजह है, ये गड़बड़ है। ये गड़बड़ है। सही। तो आपको सीखनी चाहिए ना सिंधी, अपनी लैंग्वेज है। बिल्कुल सीखनी चाहिए, तो उसी मरहले पे हूँ मैं। हाँ। लेकिन ये है कि अब आहिस्ता आहिस्ता ही बंदा रिकवर करता है, सीखता है। सही। मैं फौरन से इंशाल्लाह सीख जाएंगी। नेक्स्ट टाइम जब आप आएंगी तो प्रॉपर सिंधी में बात करेंगे। ठीक है, सही है, प्रॉमिस? ओके। अच्छा, उर्दू सॉन्ग्स भी गाए आपने? जी, मैं उर्दू, शुरुआत मैंने उर्दू से ही की थी। अच्छा। अब मैंने जब यहाँ देखा था, मुझे किसी ने बताया कि हाँ हो रहा है, बल्कि बाकायदा मैंने खुद देखा था टीवी पे ऑडिशंस हो रहे हैं सन सुपरस्टार के, तो मैंने कहा नहीं, मैंने करना है। तब मेरे जहन में ये नहीं आया यार इस हिंदी में कैसे करूँ, मैंने कहा मैं कर लूँगी, क्योंकि मैं कॉलेज में जो है मैं परफॉर्म कर चुकी थी सिंधी सॉन्ग, तो मैंने कहा नहीं मैं कर लूँगी, मैं ऑडिशन में सॉन्ग जो रखूँगी वही रखूँगी। लेकिन जब आगे वो सारे आए, राउंड्स आए, तो मुझे लगा वाकई बहुत टफ है, बट फिर भी कर लिया। चलें, ज़बरदस्त। तो इस वक्त आप हमें कोई उर्दू गाना ही सुना दें। बिल्कुल, उर्दू सुनाती हूँ, नाज़िया हसन का। अरे वाह, ज़बरदस्त। ये कौन सा गाना है नाज़िया हसन का? दिल की लगी। ओह वाह, मेरा फेवरेट सॉन्ग है ये।
वेरी नाइस, बहुत अच्छा परफॉर्म किया आपने कोमल, थैंक यू। माशाल्लाह। अच्छा, तो ये जो रियाज जो करती हैं आप, तो ये हारमोनियम पे ही करती हैं आप भी? हारमोनियम तो पे ये होता है। हारमोनियम पे ही क्यों होता है? क्योंकि रियाज का बेसिक इंस्ट्रूमेंट ही वही है, हारमोनियम। अच्छा, हारमोनियम, तंबूरा। तो आप जब रियाज करते हैं ना तो कभी भी आपने ये नहीं देखा होगा, हाँ वो मजबूरन जब होता है कि हमारे पास जो हारमोनियम नहीं है तो हमने कीबोर्ड पे कर लिया कि भाई हमने सा का जो है वो कांस्टेंट की दबा कर रखा और सा पे हम लोग कर रहे हैं। बट इसका जो मेजर इंस्ट्रूमेंट है वो हारमोनियम है। हम हारमोनियम के अलावा रियाज कर ही नहीं सकते। नहीं कर सकते। अच्छा, तो आप कितना वक्त देती हैं रियाज को? रियाज को समझे कि जब अभी क्लासेस हो रही हैं तो बस क्लास में ही होता है, क्योंकि अभी मेरे पास घर में हारमोनियम अवेलेबल नहीं है। सही सही। तो हाँ ये है कि कभी कभी मुझे कहीं परफॉर्म करना होता है तो मेरे इसमें वो क्या कहते हैं, अब नेट इतना जदीद वो आ गया है तो उसमें वहाँ करके वो सी पे लगा कर तो वहाँ से हम सा पे शुरू कर लेते हैं रियाज। सही सही। इस तरीके से। अरे बाबा, आपके लिए कॉल है, मैं चाहूँगी कि आप बात करें। मेरे लिए? हाँ, स्पेशली आपके लिए कॉल है। ठीक है, कौन है? आप बताइए, हमें भी बताइए, सरप्राइज कॉल है। हेलो अच्छा। करें आप। हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पहचान लिया हेलो। हेलो। आपने? आवाज आ रही है? जी। आपने पहचाना? नहीं। कोमल, कोमल बेटा। पापा। सर आपकी आवाज बहुत कम आ रही है सर। कम आ रही है? जी जी। तो आप कान का मेल साफ करें ना बेटा। ये सही बात बोली आपने। आप अपना कान का मेल साफ करें और आपकी आवाज बहुत अच्छी आ रही है, साफ आ रही है। आपकी बहुत कम आ रही थी ना सर, ये तो आपने हमारी क्लास ले ली। कैसे हैं सर आप, ठीक है? अल्लाह का करम है, माशाल्लाह बहुत अच्छा शो जा रहा है, बहुत जबरदस्त। जी जी सर, तव्हां खां पुछणु चाहींदुसि त मतिलबु कोमल जी तव्हांजी न्याणी आहे ऐं माशाल्लाह सां गाना वग़ैरह ॻाए थी ऐं हिन प्लेटफॉर्म ताईं पहुती आहे, त तव्हां कीअं फील था कयो? बस हिनजी असल में कुछ हिनजी पंहिंजी महिनत ई, कुछ मुंहिंजी पंहिंजी हिनखे सपोर्ट आहे त अल्लाह हिनखे कामयाब करे थो। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त हीअ जेका KTN जे प्लेटफॉर्म ते आई ऐं हिन ई हिनखे अॻिते प्रमोट कयो आहे। ऐं मूंखे उमेद आहे त अॻिते बि हीअ जेको आहे सुठे नमूने सां परफॉर्म कंदी। इंशाल्लाह। आवाज़ बि ॾाढो सुठो आहे हिनजो। बसि तव्हांजी बि हिनखे जेका हिमत अफ़ज़ाई हुजे, मुंहिंजी यानी वालिदा जे हवाले सां हिनखे फुल सपोर्ट आहे। माशाल्लाह माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे सर। मां मतिलबु चवंदी आहियां त असांजी जेके न्याणियूं आहिनि ऐं स्पेशली सिंध जी जेके न्याणियूं आहिनि ऐं उन्हनि में इहो टैलेंट आहे त हू बिल्कुलु पंहिंजे माउ पीउ जी सपोर्ट खां सवाइ हू अॻिते वधी नथियूं सघनि। बिल्कुलु बिल्कुलु, मां उन्हनि वालदेन खे बि चवां थो त हू पंहिंजे नियाणियुनि खे अॻिते वधाइनि। बिल्कुलु सही अचनि सही। ऐं उन्हनि खे सपोर्ट कनि त हू अचे ऐं पंहिंजे सिंध जो ऐं पंहिंजे सिंध जे हुनखे आवाज़ खे जेको आहे बुलंद कनि। ठीक है सर, ठीक है, थैंक यू सर, थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफिज़, थैंक यू, अल्लाह हाफिज़ जी। त कोमल जे बाबा कॉल कई, सॉरी मैं आपके बाबा का नाम भूल गई। फ़तेहुल्लाह जी। त फ़तेहुल्लाह साहब सां गॾु हुया कॉल ते ऐं मतिलबु उन्हनि खे फ़ख़्रु फील पियो थिए। ज़ाहिर आहे हर माउ पीउ जे लाइ इहो प्राउड मोमेंट हूंदो आहे त उन पंहिंजी औलाद खे एतिरो कामयाबु ॾिसनि ऐं उन्हनि खे एप्रिशिएट कनि, सपोर्ट कनि। मां हमेशह चवंदी आहियां त तव्हां जेके भेनरूं आहियो अॻिते वधो ऐं तव्हां पंहिंजी फैमिली जे सपोर्ट सां ई अॻिते वधो त वधीक तव्हांजे लाइ मंज़िल जेका है ना आसान थी वेंदी। थैंक यू सो मच कोमल, आप आए और बहुत अच्छी गपशप आपसे रही, बहुत मज़ा आया और जाते जाते भी गाना ज़रूर सुनेंगे आपसे। सही है, ठीक है। थैंक यू शोभी भाई, आपने भी बहुत अच्छा प्ले किया और बचपन की याद दिलाने के लिए थैंक यू सो मच। दिल तो बच्चा है जी, अपना ख्याल रखिएगा जी। व्यूअर्स, इंशाल्लाह वरी मुलाक़ात कंदासीं तव्हां सां। पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख्यालु रखिजो। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़ जी। कोमल जी। कहाँ हो तुम, चली आओ, मोहब्बत